जानो 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 गिड़िया पे अरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे मुसलमान ननिदा पार मुस्तफा ना वजह चार मुसलमान ननिदा पार मुस्तफा ना वजह चार कबो जानो करे मैं बचोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे जानो 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 गिड़िया पे अरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कना सागो नाजिया घोरे कना सागो नाजिया घोरे जानो जानो गिड़िया पे अरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे पंच वक्त नमाज़े पढ़बोन मदीना ते नादा चढ़बोन असां दे कामिल पीर भी इहो ही बुधायो ऐं हिन मदीने वाले ताजदार हिन महीने में मेराज करे आया वो आका भी अस्सलात मेराजुल मोमिनीन इहा सुखड़ी खणी आया तरे मूं गुनहगार चयो पंच वक्त नमाज़े पढ़बोन दीना ते नादा चढ़बोन जानो दे घोड़ा दा खनोरे जानो दे घोड़ा दा खनोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे जानो 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 गिड़िया पे अरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कना सागो नाजिया घोरे कना सागो नाजिया घोरे जानो जानो गिड़िया पे अरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे लिखे व आजिज लाशारी सना घोरे मरे वही ओना पिना लिखे व लाशारी आजिज सना घोरे मरे वही ओना पिना कने रहबरा कने हादी कने रहबरा तेना घोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कने रहबरा तेना घोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे जानो जानो गिड़िया पे अरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे कना सागो नाजिया घोरे जानो 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 गिड़िया पे अरे कना मुस्तफा कुल्ला तजोरे ही उहो हबीबा जे हबीब जेड़ो दुनिया में न आयो न ईंदो न जमदो न जाओ ही उहो हबीबा जे लाइ जिन चमन असांजो हबीब मलाइक चमन असांजो महबूब हूरूं चमन असांजो महबूब वण चमन असांजो महबूब जबल चमन असांजो महबूब पखी चमन असांजो महबूब मच्छू चमन असांजो महबूब दरिया चमन असांजो महबूब समुद्र चमन असांजो महबूब वण टिण पखी पकड़ कायनात जो ज़रो ज़रो चवे असांजो महबूब ज़मीनूं चमन असांजो महबूब आसमान चमन असांजो महबूब नबी चमन असांजो महबूब रब फरमाए मुझा नबी खामोश कायनात पोजड़िया पहिरी मां रब आग्या मां रब तो ऐलान कया इहो मुझो महबूब आहे वो सुनो हबीब जे जेड़ो न दुनिया में आयो न ईंदो न जमदो न जाओ अर्ज कयो यो साईं शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैहि के चयो साईं ॿियो अहवाल माण्हू था चवन त चंड जेड़ो आ मुंहिंजो महबूब साईं फरमायो त ॿुधो चंड सां ॻाल्हायां थो साईं छा पिया ॻाल्हायो साईं फरमायो चंड चवाए सच जे मठिया मोर न भाई कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच जो मुंह में बरई मच सो पदम पिरिया जे पेर में सारी कायनात सहसे सिजन उभरे सहसे
सिजन उभरे 84 चंड्रन सिज उभरंदो आ ॾींहुं थींदो आ रोशनी थींदी आ 84 चंड कहिड़ा उहे 7 चंड जेके हर महीने जे अंदर रोशन रातियूं हूंदियूं आहिनि 7 12 84 बिटाए घोट उन्हनि जे लाइ थो फरमाए ससे सिजन उभरे 84 चंडन बिलाग रिय पिरन सब उंदा हो भाया तो हबीब जा अचे त सिज चंड जी रोशनी बि कम थी पवे आका जो नूर अञा निरालो आका जो मकाम अञा निरालो पो ही मुझे हथ में छा है बा ॻाल्हायो जवाब जो ख़बर पए त जागो बि पिया समझो बि पिया मोबाइल आहे हाणे ही मोबाइल हुजे ऐं इन में सिम न हुजे त राब्तो थींदो ॻाल्हायो जवाब ॾियो छो त टाइम महदूद आहे अञा नूरानी सरकार जी कामिल पीर मदनी मंठार जे सदके उन्हें जी मोहब्बत मिली आ उन्हें जी ऐं साईं वली मोहम्मद जी नई मनक़बत बि तव्हांखे ॿुधाइणी आ ॻाल्हाईंदव त ठीकु न त वमा अलैना इल्लल बलाग दुआ घुरी साईं जा हथड़ा चुमी इजाज़त वठंदुसि हिन में सिम ठीकु आहे मोबाइल बि वरितीसी सिम विधीसी भला उन में बैलेंस न हुजे काल वेंदी ठीक हाणे सिम भी आहे मोबाइल भी आहे बैलेंस भी आहे पर जे बैटरी न हुजे से पो काल वेंदी अजीब गाल हाणे मोबाइल भी आहे सिम भी अथस बैटरी भी अथस नेटवर्क ना है राब्तो थींदो समझ में गाल अचे पो मु इने शे के पंहिंजे आजिज़ाना अकुल जे मुआफ़िक नसीहत जे अंदाज में समझाईंदो आहियां त ही मोबाइल अॼु आई आ पर मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह असांखे जेका दिल ॾिनी आ न इहा मोबाइल जे मिसल छो त कामिल अल्लाह जा आशिक बाना जॾहिं अखियूं बंद करे वेंदा आहिनि दिल जो तसव्वुर तवज्जो लॻाईंदा आहिनि त महबूब जो जलवो पसंद आहे शाह साईं खे अर्ज़ कयो साईं भला पंहिंजे महबूब मदीने वारे आका जो दीदार कीअं कंदो आहियां साईं फरमायो उपटियां तां अंधियूं पूरियूं पिरी पसंद अदा तव्हां स्टेज ते उलमा जो खुलफा जो दीदार कयो पिया अखियूं खोले पिया दीदार कयो या सभई अखियूं बूटियो वेठा आहियो भेटाई अजीब गाल तो करे चे तो अखियूं खुलियल आहिनि त ही दुनिया जो जहान पियो ॾिसां पर जॾहिं पूरियां थो त महबूब जो जलवो थो ॾिसां उपटियां तां अंधियूं पूरियूं पिरी पसंद साईं भला कॾहिं कॾहिं इहो जलवो ॾिसंदो ही साईं फरमाए थो साल जी ॻाल्हि नाहे महीने जी ॻाल्हि नाहे हफ़्तनि जी ॻाल्हि नाहे ॿुधायो फरमायो पटियां तां अंधियूं पूरियां पिरी पसंद वञी रोज़ रसन हबीबाणे हुजरे कहीं शख्स चयो अल्लामा इकबाल के इकबाल भिटाई कीअं तो चवे त अखियूं बंद करे महबूब के पसंद होया इकबाल फरमायो सच तो चवे चई कीअं चई उल्टी ही चाल चलते हैं दीवान गाने इश्क उल्टी ही चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के लिए आशिकन जी चाल ही केर कोन समझंदो इश्क जी ॻाल्हि आ मोहब्बत जी ॻाल्हि आ त उन इश्क ऐं मोहब्बत रखण वारा आशिको मस्तानो दीवानो परवानो यकीनन अव्हां असांखे इहा इश्क जी ॿोली कंहिं ॿुधाई आहे साईं वली मोहम्मद उन्हें ॿुधायो त मूंखे ॿोली ॿुधाई मुझे कामिल पीर सजन साईं
उन्हनि ॿुधायो असांखे ॿोली ॿुधाई असांजे मुर्शिद सोना साईं उन्हनि ॿुधायो असांखे ॿोली ॿुधाई असांजे मुर्शिद पीर मिठा साईं उन्हनि ॿुधायो असांखे इहा ॿोली ॿुधाई हज़रत ख्वाजा पीर फज़ल अली कुरैशी